प्रोग्राम टाइम लाइन सां गॾु आऊं आहियां असद मुमताज़। नाज़रीन, पाकिस्तान जी मुल्की सियासी सूरत हाल ॾींहुं ब ॾींहुं तब्दील थींदी पई रहे। अॼु मौलाना फज़लुर रहमान जो मियां नवाज़ शरीफ़ सां राब्तो थियो आहे ऐं अदम एतमाद जे हवाले सां ॿिन्हिनि अॻुवाननि एतमाद जो इज़हार कयो आहे ऐं ॿिन्हिनि हिक ॿिए खे इहे यकीन दहानी कराई आहे त हिकु नंबर गेम्स आहिनि उहे पूरा आहिनि। अगरि इतिहादी असांजो साथ न बि ॾियनि त बि हुकूमती इतिहादी असांजो साथ न बि ॾियनि त बि ही अदम एतमाद में कामयाबु थींदा। हिकु प्रोग्राम में हिन ते ॻाल्हाईंदासीं, गॾोगॾु ॻाल्हाईंदासीं त परवेज़ खटक साहब इहा दावा कई आहे त अपोज़िशन जा 15 मेंबर ग़ाइबु थी वेंदा। हुकूमत पुर एतमाद आहे त अगरि अदम एतमाद जी तहरीक पार्लियामेंट में आई बि त बि हिन दफ़े बि माज़ी जीअं अपोज़िशन खे शिकस्त मिलंदी। प्रोग्राम में हिन ते बि ॻाल्हाइबो, गॾोगॾु ॻाल्हाइबो त सुभाणे लाहौर में पीपल्स पार्टी मैदान सजाईंदी ऐं कराची में PTI मैदान सजाइण पई वञे। हिन तमामु तर मामलनि ते ॻाल्हाईंदासीं। हिन वक़्तु असांखे प्रोग्राम में जॉइन कयो आहे, असांजे स्टूडियो में जॉइन कयो आहे नाले वारो तर्जुमे निगार ऐं कॉलम निगार मोहम्मद ख़ान अबड़ो साहब। उन सां गॾोगॾु हूंदो मुस्लिम लीग नून जो मरकज़ी अॻुवान जनाब सिद्दीकुल फारूक साहब ऐं उन सां जॉइन कंदो पीपल्स पार्टी जो मरकज़ी अॻुवान ऐं गुरू सेनेटर ज्ञानचंद साहब। मोहम्मद ख़ान अबड़ो साहब, अव्हां खां प्रोग्राम जो आगाज़ पिया कयूं, कीअं था ॾिसो अदम एतमाद जी तहरीक खे? अव्हां छा अपोज़िशन हिन दफ़े अदम एतमाद जी तहरीक पेश कंदी ऐं कामयाब बि थींदी? अव्हांखे लॻे थो पियो त गुज़िरियल 3 सालनि खां जेको मुसलसल अपोज़िशन खे सेनेट में अक्सरियत हुजण जे बावजूदि बि हुकूमत टफ टाइम ॾिनो आहे। हिन दफ़े बि हीअ रुगो ख़बरुनि में, अख़बारुनि में, मीडिया में हूंदा ऐं घणे भाङे पंहिंजी ईंदड़ चूंड जी मुहिम बि हलाईंदा। अदम एतमाद वारो मामिलो अव्हांखे थींदे नज़र न पियो अचे? मां तव्हांखे थोरो पोइ त जॾहिं PDM में पीपल्स पार्टी बि हुई त हुननि अलायंस वारनि चयो त असेंबली तां इस्तीफ़ा ॾियो जी, ऐं पीपल्स पार्टी में मौक़ो त न ऐं इस्तीफ़ा न ॾिजनि, अदम एतमाद जी तहरीक पेश कजे। जी, उन वक़्त में हुननि खे ग्राउंड में शायदि वक़्तु थियल हो जंहिंजे नतीजे में यूसुफ रज़ा गिलानी खे हुननि सेनेटर मुंतख़िब करायो ऐं हुन में वाज़े अक्सर थी हुकूमत माण्हुनि वोट ॾिना। ऐं उन वक़्त में नून लीग जो या मौलाना फज़लुर रहमान जो उन्हनि जो इहो हो मौक़ुफ़ त न ऐं असेंबली तां इस्तीफ़ा ॾिजे ऐं अदम एतमाद में असांजा माण्हू पूरा न आहिनि। अच्छा, हाणे जेकी इहा नई सूरत हाल आहे उन में हिकिड़ी त ॻाल्हि इहा आहे त नेठ PTI जे बाक़ी पार्टियुनि खे पीपल्स पार्टी जी ॻाल्हि खे फॉलो करिणो पइजी वियो। अच्छा, उन ॻाल्हि ते आया त न हिननि जो मौक़ो जेको आहे त सही आहे। नंबर ॿी ॻाल्हि मुंहिंजो ख़्यालु आहे त नवाज़ लीग या मौलाना फज़लुर रहमान जेके मुसलसल गुज़िरियल 2-2.5 सालनि खां वठी मुतहरकनि हुकूमत खे कढण जे लाइ लॻे थो त हुननि जो जहांगीर तरीन सां को राब्तो पको थियो आहे। अच्छा, ऐं उन करे जहांगीर तरीन अव्हांखे लॻे थो त गेम चेंजर साबित थींदो? जहांगीर तरीन ई गेम चेंज करे थो। बाक़ी त सभु वेठा आहिनि एम्पायर जे आङुर जे इशारे ते, उहो इशारो कनि था त वरी तव्हां लॻे थो अपोज़िशन बि एम्पायर जे इंतज़ार में आहे, एम्पायर जी आङुर जो इंतज़ार पई करे? अपोज़िशन खे लॻे थो त एम्पायर न्यूट्रल थी वियो आहे। ख़बर न आहे उन्हनि खे यकीन आहे त एम्पायर न्यूट्रल, मूंखे त कोन था लॻनि, पर अपोज़िशन जो ख़्यालु आहे त असांजे ऐं इहो थी बि सघे थो त अवामी एतिरे दबाव जे करे जीअं बिलाल भुट्टो साहिबु हितां पंहिंजो काफ़िलो वठी लॉन्ग मार्च करे सिंध मां निकितो आहे त तव्हां जेकॾहिं कैलकुलेशन कंदो त लाहौर ताईं पहुचंदे 2.5 करोड़ माण्हुनि जो जेको आहे तो टर्न ओवर थियो आहे। अचनि था वञनि था हर शहर में, हर घटे में, हर में। इहो ॿियो कुझु थिए न थिए, अपोज़िशन कामयाबु वञे न वञे, पर पीपल्स पार्टी पंजाब में पंहिंजा पेर न, पीपल्स पार्टी पंजाब में घटि में घटि पीपल्स पार्टी खे स्पेस ज़रूरु मिलियो आहे ऐं पीपल्स पार्टी कोशिशि पई करे तो वो स्पेस जेको आहे वो पुर करे। सिद्दीकुल फारूक साहब, नंबर गेम्स के हवाले से अगर बात करें तो क्या है कि अब कितने मेंबर्स आपके साथ राब्ते में हुकूमत के? परवेज़ खटक साहब तो दावा करें कि आपके अपोजिशन के 15 मेंबर्स गायब होंगे जब अदम एतमाद की रिट पेश की जाएगी तो? बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। बहुत शुक्रिया मुमताज साहब। बात यह दावा हमारे वही लीडर कर रहे हैं जी जो जिनके हाथ में ये सारा मामला है। अच्छा, वो मौलाना फजलुर रहमान साहब हों, वो शहबाज शरीफ साहब हों, वो बिलावल भुट्टो साहब हों और फिर जनाब नवाज शरीफ जी, इन्हीं का दावा है। हम उन्हीं के दावे की तस्दीक करते हैं जी। लेकिन कल मेरे साथ एक प्रोग्राम में जी पंजाब के PTI के एक वजीर ने जी कहा कि जी मुस्लिम लीग नून के 40 अरकान हमारे साथ राब्ते में हैं। अच्छा, और आज अभी परवेज खटक की बात कर रहे हैं कि वो कह रहे हैं 15 राब्ते में हैं। जी, ये प्रोपेगेंडा बेचारे कर रहे हैं। अगर 15 या 40 इनके साथ राब्ते में हैं
تو پھر عمران خان صاحب در در کی خاک کیوں چھان رہے ہیں؟ پھر عمران خان صاحب کے ہوش و حواس کیوں اڑے ہوئے ہیں؟ ان کا رنگ کیوں اڑا ہوا ہے؟ وہ الٹی سیدھی باتیں کیوں کر رہے ہیں؟ پھر وہ ایسا تو نہ ہوتا نا، اگر یہ سارے لوگ ہمارے اتنے، اگر 40 نہیں تو 15 ہی سے اگر رابطے میں ہیں تو 172 تو پہلے ان کے پاس ہیں، ٹھیک ہے، تو 15 اور جمع کر لیں تو یہ تو 87 ہو گئے، تو پھر انہیں پریشان ہونے کی کیا ضرورت ہے بھائی؟ ٹھیک ہے، تو آپ کہہ رہے ہیں کہ وہ فقط جو ان کی فرسٹریشن ہے، مطلب ہے یہ پھر اعتماد کا ووٹ لے لینا، یہ اسمبلی کا اجلاس بلائیں اور عمران خان صاحب پرسوں اعتماد کا ووٹ لے لیں۔ ٹھیک ہے۔ ارے صدیق غفار صاحب، کاف لیگ کے ساتھ آپ کے معاملات 1.5 لاکھ کا شکار، آپ کو میڈیا تو یہ رپورٹ کر رہا ہے کہ 1.5 لاکھ کا شکار ہو چکے ہیں، کیونکہ سی ایم شپ دینے کے لیے آپ تیار نہیں ہیں اور وہ سی ایم شپ سے کم کچھ لینے کو تیار نہیں ہے۔ میرا خیال ہے کہ کاف لیگ والے دوست ہمارے خاصے تجربہ کار ہیں جی، اور انہوں نے ادھر اپنا عمران خان صاحب جب گئے تو یہ تو پریس ریلیز انہوں نے جاری کر دی نا کہ تحریک عدم اعتماد پر بات ہی نہیں ہوئی جی، اور ان کو یقین دہانی بھی منہ نے چلائی صاحب کو آگے کر رہے ہیں، لیکن نہ شجاعت صاحب نے یہ بات کی نہ پرویز الہی صاحب نے بھی۔ تو ابھی ہماری اگر دیکھتے ہیں، اگر وہ مناسب شرائط کے ساتھ آنا چاہتے ہیں تو دروازے کھلے ہیں، مستقبل دیکھ لیں گے۔ یہ اس کی وجہ ہے نہیں، ایک لمحہ ممتاز صاحب، جی 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 اس کی وجہ یہ ہے کہ عوام اس وقت اس ظالم حکومت کے ساتھ جو کھڑا ہوگا، عوام اسے اپنا دشمن سمجھیں گے، اور چودھری برادران کے پاس بھی آنے والے الیکشنوں میں عوام کے ساتھ اپنا مقدمہ پیش کرنے کے لیے الفاظ نہیں ہوں گے، اور جو اس طریقے عدم اعتماد کا ساتھ دے گا عوام کا محسن ہوگا، عوام اسے محسن سمجھیں گے اور اس کا ساتھ دیں گے، تو انہیں اپنا سیاسی مستقبل بھی تو عزیز ہے نا۔ مجھے امید ہے کہ چند دنوں کی بات ہے، کاف لیگ والے بھی اپوزیشن کے ساتھ آ جائیں گے۔ تو جی آپ ایک تو امید کا اظہار کر رہے ہیں کہ آپ کو امید ہے، یہ جو آپ نے کہا کہ مناسب شرائط، تو مناسب شرائط کاف لیگ نون لیگ کیا سمجھتے ہیں کہ مناسب شرائط کیا ہوں گے؟ وہ تو پھر کاف لیگ کی قیادت ہی دیکھے گی نا جی، میں قیادت میں نہیں ہوں، سینئر کارکن ہوں، اچھی عمر کا آدمی ہوں، بہت دیر سے ہوں، لیکن میں وہ جو شرائط ہیں وہ چیف منسٹر کی بات ہو رہی ہے نا جی، تو بلاول صاحب نے یہ بھی کہا کہ جی اسپیکر تو وہ آلریڈی ہیں، تو وہ اس سے زیادہ ہی کوئی لینے کی بات کریں گے، تو دیکھ لیں گے سارے مل کے بیٹھ کے، پی ڈی ایم میں پیپلز پارٹی میں کامل اتحاد ہے، اتفاق رائے ہے، آئین اور جمہوریت کی بحالی، اور ملک جن حالات میں ہے کہ اب 20 یورپین یونین کے سفیر جو ہیں وہ بھی جناب ان کو کیا مطلب ہے، یعنی جو کچھ وہ کہہ رہے ہیں، اور جس طرح سے وزیر اعظم کا مشیر جو ہے اس کا دورہ برطانیہ نے کینسل کر دیا کہ نہیں آپ نہیں آئیں گے، اور اسی طرح سے صدر امریکہ جو ہے اس کی ٹیلی فون کال کا یہ انتظار کر رہے ہیں، اسی طرح باقی حالات بھی اس طرح خراب ہیں، تو چین بھی کوئی ایسا راضی نہیں ہے ان سے، تو ہر محاذ پہ ناکام ہے نا۔ صدیق الفاروق صاحب، یہ بات اس بات میں صداقت ہے کہ نون لیگ کے اندر ایک بہت بڑا جو گروپ ہے وہ اس بات سے ایگری نہیں ہے، بلکہ اس بات کی سخت مخالفت کر رہا ہے کہ کسی بھی صورت میں چودھریوں کو ایک مرتبہ پھر ان کے ساتھ نہ اطاعت کرنا چاہیے، نہ ان کو ساتھ ملانا چاہیے، نہ ان سے کسی بھی قسم کا کوئی سیاسی رابطے رکھنے چاہیے، کیونکہ ماضی کا جو ٹریک ریکارڈ رہا ہے، جو مشرف کے دور میں جو آپ نے بیتا ہے، تو ایک بہت بڑی مخالفت آپ کی پارٹی کے اندر بھی ہے۔ دیکھیے جی، باتیں ہوتی رہتی ہیں، لیکن ساری پارٹی نے الحمدللہ اپنا اختیار جناب نواز شریف کو دیا ہوا ہے کہ جو فیصلہ آپ کریں گے ہم اس پر مہر تصدیق ثبت کر دیں گے، ہمیں کوئی اعتراض نہیں ہوگا۔ باتیں تو کرتے ہیں نا، باتیں وہ بھی کرتے ہیں، باتیں بہت سے لوگوں کے حوالے سے ہوتی ہیں، لیکن فیصلے کا اختیار جناب نواز شریف کو ہے۔ فیصلے کا اختیار میاں نواز شریف کے ساتھ۔ سینٹر کینسل صاحب یہ بدھائے جو تو صبح نے لاہور میں وہاں میدان سجاयो پیا، ہتے پی ٹی آئی میدان سجائے پئی، پہلا تو یہ بدھائے جو تو ہن وقت تائیں جو اسپیس پہ ملے اوہاں کے پنجاب میں، تو اوہاں نथा سمجھو تو جو امیدوں اوہاں کھڑی ویا ہو تو مقامی سطح تے ایڈو وڈو استقبال نہ تھی سگھیو جڈو اوہاں جو سندھ میں استقبال تھیو ہے۔ ॾिसो सची पची ॻाल्हि जेकॾहिं आऊं चवां बिल्कुलु कंहिं हुनजे उकाड़ा में जेको असांजो इस्तक़बाल थियो आहे, जेको असांजो रहीम यार खान में इस्तक़बाल थियो आहे, मुल्तान में बि इस्तक़बाल थियो आहे, इहे हिकिड़ा अहिड़ा इस्तक़बाल आहिनि जेके सची पची ॻाल्हि आहे त जेके सिंध में असांजा इस्तक़बाल थिया आहिनि उन्हनि जूं सिकूं उन्हनि लाइ थियूं आहिनि। तंहिंमां अॼु उकाड़ा में जेके सेंट्रल पंजाब में सभिनी जो इहो हिकिड़ो ठही वियो हो, बयानियो ठही वियो, पीपुल्स पार्टी पंजाब में ख़तमु आहे, जंहिं मिथ खे उकाड़ा जे माण्हुनि
सेंट्रल पंजाब जे माण्हुनि उन मिथ खे टोड़े छॾियो आहे। लाहौर में जॾहिं असीं सुभाणे जलसो थियण पियो वञे त ख़बरूं अचनि पियूं त असांजा पुराणा पीपुल्स पार्टी जा ऐं PTI जा जेके के में हलिया विया हुआ उहे चङा वॾा लीडर ॿ पीपुल्स पार्टी में शमूलियत करणु वञनि पिया। इहे सोशल मीडिया ते ख़बरूं हलनि थियूं। सो आउं सम्झां थो त पंजाब जेको आहे उन में पीपुल्स पार्टी जो वोट मौजूदु आहे। मूं कॾहिं बि अॻु में कंहिं काफ़िले में या पंजाब में इलेक्शन मुहिम या के पार्टी जे कैंपेनिंग में शिरकत नाहे कई, पर हीउ पहिरियों दफ़ो आहे ऐं मुंहिंजे लाइ हैरान कंदो न आहे त हेतिरो सॼो माण्हू जेको आहे उहो पंजाब में पीपुल्स पार्टी जो सपोर्टर, पीपुल्स पार्टी जो फॉलोअर वेठो आहे, उनजे बावजूदि पीपुल्स पार्टी पंजाब में हारायो आहे। सो ठीक है, ठीक है। अरे पर सेंटर ज्ञानचंद साहब जेको उमरकोट में PTI जेको उमरकोट में PTI जो जेको पावर शो असां ॾिठो जी वॾो मार्च अवामी मार्च करण जो निकितो आहे ऐं माण्हुनि खे पक थी आहे ही आहे जेको ज़ुल्फ़िकार अली भुट्टो जे ठीक है, ठीक ड्रो वांगुरु। सेंटर साहब मुंहिंजो आवाज़ अवां ते अचे पियो? ज्ञानचंद साहब मुंहिंजो आवाज़ अवां अगरि मुंहिंजो सवाल ॿुधी सघो। भुट्टो जंगज़दा मुल्क खे आलमी सतह ते पंहिंजी हैसियत जेका उहा मञराई हुई ऐं बिलावल भुट्टो मुआशी महाज़ ते हिन मुल्क खे बहितरी ऐं ख़ुशहाली तरफ़ वठी वेंदो। ठीक है। अच्छा ज्ञानचंद साहब हाणे जेको उमरकोट में PTI शो ॾेखारियो आहे, जेको गुज़िरियल ॾींहुं जेको बदीन में ॾेखारियो आहे, ईअं नथो लॻे त जेको NTPP वोट आहे, NTPP जेको वोट आहे इन्हनि ॿिनि ख़ासि करे लाल वारी पट्टी में, उहा PTI कामयाबु वई आहे उन तमामु वोट खे कलेक्ट करण में? ॾिसो असां कॾहिं बि कोन चयो आहे त असांजा के मुखालिफ़ बचा, उहे मुखालिफ़ बि बचा आहिनि, मुखालिफ़नि खे सपोर्ट कंदड़ स्पेस ॾींदड़ माण्हू बि मौजूदु आहिनि। हमेशह जेके बि अमृतनि जा पोलग माण्हू आहिनि उन्हनि जा बेनिफिशरीज़ आहिनि, उन्हनि जा मुख़्तलिफ़ बिरादरियुनि जो सिस्टम हले थो, उन्हनि जा पंहिंजा हिकिड़ो इक़्तिदार में रही उन्हनि जा पंहिंजा दौर आहिनि। पीपुल्स पार्टी सदाई अज़ाबनि खे मोनियो आहे, पीपुल्स पार्टी सदाई रेज़िस्ट कयो आहे, पर हिननि सभिनी खे नवाज़ियो वियो आहे। उन्हनि जा हेॾा सारा पैसा उन्हनि जे जेके नवाज़िशियूं थींदी रहियूं, उन्हनि जा किथे न किथे त वोट मौजूदु आहे। क्लीन स्वीप जी असां कॾहिं बि ॻाल्हि कोन कई आहे, पर इबरतनाक शिकस्तूं ॾियण जी ॻाल्हि कई आहे। उहो गुलाम रहीम बि खाई चुको आहे, वोट जी ताक़त आहे। ऐं जंहिं नमूने सां बदीन मां मिर्ज़ा साहब खटियो आहे या फहमीदा खटियो आहे, तो उहो बि तव्हांजे साम्हूं आहे। तो आउं सम्झां थो त इहे मुखालिफ़ वोट मौजूदु आहे, हू जलसा त करे सघनि था, पर पीपुल्स पार्टी जे लाइ को एॾो वॾो थ्रेट मौजूदु। अच्छा अवां सम्झो पिया त इन जे बावजूदु पीपुल्स पार्टी लाइ को वॾो थ्रेट कोन्हे। अबड़ो साहब अञा उमरकोट में अञा ताज़ो इलेक्शन थी आहे न। ठीक है, उनके रिजल्ट्स के ॾिसो केॾी बुरी शिकस्त आई आहे अरबाब गुलाम रहीम साहब। ठीक है। अबड़ो साहब हाणे सुभाणे कराची में भी मैदान सजबो, लाहौर में भी मैदान सजबो। लाहौर जेको कंहिं दौर में पीपुल्स पार्टी जो किलो सम्झो वेंदो हो, भुट्टो साहब उतां, मखदूम साहब भी उतां इलेक्शन विढ़िया, जेको मोहतरमा जो इस्तक़बाल थियो। हींअर PTI जी सिंध में अगरि कंहिं शहर में अक्सीरियत आहे त उहा जेका आहे उहा कराची में आहे। कराची में उन जा क़ौमी असेंबली जा 14 मेंबर आहिनि, उन जा 20 खनि मेंबर सूबाई असेंबली जा आहिनि। अवां छा था सम्झो ॿिन्हनि मां अव्हांखे कंहिंजो सियासी मैदान सुभाणे वधीक गरम थींदो नज़र पियो अचे? हिकिड़ी ॻाल्हि त मां तव्हांखे वाज़े कंदो वञा त पंजाब में PTI जो पंहिंजो वोट आहे, नून लीग जो पंहिंजो वोट आहे, पीपुल्स पार्टी जो पंहिंजो वोट आहे। ठीक है। तो तव्हां जेको पहिरीं ॻाल्हि पई कई सेनेटर साहिब सां त बदीन ऐं उमरकोट इस्तक़बाल वॾो थियो आहे जी, उहो पीर आहे, उन जा मुरीद आहिनि, उन में कोई शक कोन्हे, पर हीअ सभु एंटी पीपुल्स पार्टी वारा गॾिया आहिनि तॾहिं एतिरा नज़र था अचनि। अच्छा। ऐं पंजाब में जेको पीपुल्स पार्टी जो इस्तक़बाल थियो उहो पीपुल्स पार्टी जो वर्कर हमदर्दी आहे। इहा ध्यान में रखो, हिते NTPP गॾु आहे, हुते पीपुल्स पार्टी जो पंहिंजो कारकुन गॾु आहे। ऐं ॿियो मीडिया सही तरह ॾेखारे कान थी। हाणे अचो कराचीअ ते, त कराची में तव्हां जेकी ॻाल्हि कई 14 मेंबर हे सुता पिया राति जो, उथारे सुबुह जो त तव्हां थी आयो। इन करे हुननि जे मेंबरनि खे छॾे करे कराची में या पीपुल्स पार्टी आहे या वरी मुतहद जो वोट आहे। PTI जो वोट बिल्कुलु न जे बराबरि आहे। उनखे वोट कीअं पियो आहे, कीअं मेंबर थिया आहिनि, उहो हुननि खे बि ख़बर आहे, तव्हांखे बि ख़बर आहे। ठीक है। अगरि कतई कलामी माफ़ी हुजे त बार बार इशारो पियो थिए ब्रेक वठूं ऐं ब्रेक खां पोइ वरी इन ई मौज़ू ते हिते ई तफ़सीली ॻाल्हायूं त भला सुभाणे लाहौर में जेको मैदान सजे पियो
लाहौर में कंहिंजो मैदान तेज़ थींदो ऐं कराची खे छा PTI गरमाइण में कामयाबु थींदी। पहिरियां हिन ते नाज़रीन तफ़सीली ॻाल्हाईंदासीं, पर पहिरियां वठूं था नंढी साईं खां वरी प्रोग्राम ॿीहर हाज़िर थींदो। नाज़रीन प्रोग्राम हिकु दफ़ो ॿीहर खे भली कार वक़्फ़े खां में असां ॻाल्हाए रहिया हुआसीं मुल्की सियासी सूरत हाल ते, ऐं सुभाणे लाहौर ऐं कराची जो सियासी मैदान गरम थियण वारो आहे। कहिड़ी पार्टी पंहिंजो पावर शो वधीक ॾेखारींदी। लाहौर जेको माज़ी में पीपल्स पार्टी जो क़िलो रहियो आहे, वॾे अरसे खां पोइ पीपल्स पार्टी को तमामु वॾो शो करणु पियो वञे, छा पीपल्स पार्टी हुन में कामयाबु ईंदी। PTI सुभाणे कराची में पंहिंजो पावर शो ॾेखारींदी। मोहम्मद खान अब्दुल साहब, अव्हां वक़्फ़े खां अॻु में हिन ते ॻाल्हायो पिया त जेको कराची में जेको मैंडेट मिलियो आहे PTI खे, ऐं मदीन में जेका सूरत हाल रही, सुभाणे अव्हांखे छा थो लॻे कराची में ऐं लाहौर में पहिरियां ॿुधायो त पीपल्स पार्टी केतिरा माण्हू गॾु करे सघंदी, लखनि में हूंदा माण्हू? ॾिसो न त जहिड़ी तरह तव्हांजो इस्तक़बाल थिए थो, उमेदु करे सघिजे थी त शायदि लख माण्हू अचनि। अच्छा, छो त उन्हनि रुकावटूं बि घणियूं लॻायूं, पर उहे पोइ आवाम जे अॻियां बीह कोन सघियूं, उहे हथकंडा इस्तेमालु कंदा। ऐं मां त दुआ थो कयां त ख़ुदा करे ख़ैर सां जेको तो इस्लामाबाद पहुचनि, ऐं को जहिड़ी तरह सां पिशावर में कोटा में अलाह कंदो, अलाह ख़ैर कंदो, अलाह रहम करे त जीअं हुनखे ऐं इंतिज़ाम खे ॿिन्हिनि शयुनि ते नज़र रखणु खपे। हेतिरो सारो माण्हू कराची में माण्हू गॾु थींदो हिन करे जो PTI उहा केॾी कान्हे का, हुनजे एतिहादी सभिनि जे पुठियां आहिनि, हे कंदा आहिनि त अॻियां तूं थी पुठियां थी तुंहिंजे अचूं था। इन करे बाक़ी लाहौर में जेके मां वरी बि ॻाल्हि कंदुसि त जेको गुज़िरियल 10-15-20 साल खां पीपल्स पार्टी जो जेको मैदान खसिजी चुको हो, सो वरी हुननि खे वापसि मिलण जी हिकु उमेद नज़र आई आहे। बिलाल साहिबु उन लाइ मदद करे पियो, ऐं ज़ाहिरी ॻाल्हि आहे नवाज़ लीग वारनि जो गढ़ आहे, PTI त लाहौर में कुझु कोन वञे, तंहिं करे नवाज़ लीग वारा बि था अचनि, तंहिं करे मूंखे लॻे थो त लाहौर में मूंखे लगे तो पावर शो वधिक होंदो। अच्छा, सिद्दीकुल फारूक साहब ये बताइए कि शेख रशीद साहब तो दावा कर रहे हैं कि ये उनको अदम एतमाद होते हुए नज़र नहीं आ रहा, क्योंकि वो जो शेड्यूल बता रहे हैं हमें कि कम से कम एक महीना ना तभी 20-25 दिन तो लगेंगे, 20-25 दिन के बाद ये मामला डिले हो जाएगा और एक मरतबा फिर अपोजिशन फ़कत अपनी इलेक्शन मुहिम चला सकेगी। तो आपने क्या शेड्यूल बनाया है कि अब तक असेंबली में ना कोई रिक्वेजेशन जमा की गई है, ये डिले क्यों होता जा रहा है मामला? पहली बात तो ये है कि शेख रशीद की कोई अगर पेशगोई आज तक सच्ची साबित हुई हो तो बता दें। शेख रशीद सियासत के मैदान में एक मसखरा है और वो अपनी सौदेबाजी हर वक्त करता रहता है, तो शेख रशीद को तो रखें एक तरफ, मैं तो उसको सियासतदान नहीं मानता। अच्छा, रह गई बात जी कि अब आपने सुन भी लिया होगा कि जो ही ये मार्च पीपल्स पार्टी का इस्लामाबाद में पहुंचेगा जी, तो उसके मुताबिक इंशाअल्लाह अज़ीज टेबल कर दी जाएगी, ये करारदाद पेश कर दी जाएगी। अब भी 3-4 ऑप्शन सामने हैं, शायद बहुत कुछ सरप्राइज जो मिले अपना PTI को और इमरान खान को। 3-4 ऑप्शन सिद्दीकुल फारूक साहब, क्या ऑप्शन हैं 3-4? यानी इमरान खान के खिलाफ के अलावा भी तो और ऑप्शन है ना। ये फिलहाल जो मुझे इतना मालूम है, करते फैसला क्या है वो पत्ते। तो कतई कलामी माफ, आप पहले स्पीकर के खिलाफ अदम एतमाद की रिट लाएंगे? मैं फिर अर्ज करूंगा कि मैं इस वक्त फैसला क्या होता है मुझे नहीं मालूम। ये तीनों ऑप्शन जो हैं उसमें पंजाब शामिल है, उसमें क्या करते हैं, 2 सिद्दीकुल फारूक साहब, हम आपसे समझना भी चाहते हैं और नाजरीन को भी कोशिश है कि इनको बताएं। आप जो हमें खबर दे रहे हैं, आप जो खबर दे रहे हैं कि पंजाब का ऑप्शन भी शामिल है, 3-4 और ऑप्शन भी शामिल है, जरा आप खुल के बात करें तो मजा आएगा। मैं आपसे अर्ज करूं, क्या खुल के बात करूं, मैं फिर अर्ज करूंगा कि सबको पता है कि पंजाब में अदम एतमाद पेश की जा सकती है, वहां PTI की पार्टी की हालत बहुत ही पतली है। अच्छा, इसी तरह से स्पीकर के खिलाफ पेश की जा सकती है, इमरान खान साहब के खिलाफ तो पेश करनी ही करनी है, ठीक है जी। तो इसलिए ये इनमें कि क्या 2 एट ए टाइम पेश कर दी जाएं या एक पेश करनी है, ये तो फैसला होना है ना। ये तो अगले 2-3 दिन में इंशाल्लाह पत्ते उन्होंने अपने पास रखे हुए हैं, जो 4 लीडर हैं उनके पास है और वो फैसला कर लेंगे इंशाल्लाह। सिद्दीकुल फारूक साहब, मुझे जरा मुख्तसरन बताइए कि अगर काफ लीग इस तमाम तर मामले में आपका साथ नहीं देती तो आपको जरूरत नहीं पड़ेगी काफ लीग की? जी बिल्कुल जरूरत नहीं पड़ेगी। अगर आ जाए तो अच्छा है कि हुकूमत का एक इत्तेहादी हट जाएगा, वो अपना मुस्तकबिल जो सियासी वो भी महफूज कर लेंगे। अच्छा, जहांगीर तरीन की क्या मामला है? जहांगीर तरीन को आपकी कोशिश है साथ लाना है या उसकी भी जरूरत नहीं है? नहीं, जहांगीर तरीन के मामला जो हैं वो सबको पता है कि वो राब्ते में हैं और वो आ भी रहे हैं।
बहुत कोशिश की है इमरान खान ने उनको बनाने की, लेकिन इमरान खान अपने लोग, देखिए मैं आपको बता दूं, आप वो वीडियो चलाएं, क्लिप चलाएं जिसमें इमरान खान नवाज शरीफ साहब के जेब का रुमाल ठीक करने के लिए आलमोस्ट रुकू में गए हुए, वो इमरान खान जो कहता है कि मुझे 50 करोड़ रुपए नवाज शरीफ ने दिए हैं शौकत खानम के लिए, वो इमरान खान जो बताता है कि इतने एकड़ जमीन नवाज शरीफ ने बतौर वजीर आला मुझे दी है, वो इमरान खान कहाँ पहुंचा है आप देख लें। ठीक। इसी तरह से जिसने इसके साथ एहसान किया है इसने उसको नुकसान पहुंचाया है। ठीक है सिद्दीकुल फारूक साहब। अच्छा ज्ञानचंद साहब, अगर अवां अदम एतमाद जी गाल सिद्दीकुल फारूक साहब चए पे तो 3-4 ऑप्शन आहिनि, ये सब अगर ऑप्शन अवां अमली तौर ॾियो था पिया, ऐं ख़ुदा न ख़ासा सिंध में गवर्नर राज वारो हिकु ऑप्शन आहे, उहो हक़ीक़त तौर पे आइनी ऑप्शन आहे, अगर उनखे PTI जी हुकूमत इस्तेमाल करे थी पई तो पोइ पीपल्स पार्टी जी कहिड़ी स्ट्रेटजी हूंदी? छा पीपल्स पार्टी तैयार है तो भले गवर्नर राज लगी वञे सिंध में? ॾिसो, गवर्नर राज जो कॉन्स्टिट्यूशनली को PTI हुकूमत जो गवर्नर राज लॻाए कोन थी सघे सिंध में, हिकिड़ी ॻाल्हि आहे। ॿी ॻाल्हि इहा त हुन जी रिट पंहिंजी ऑफिस ताईं कोन रही आहे, उहो छा थो करे सघे। हाणे इमरान खान जे घबराइण जो वक़्तु आहे, पंजाब में नो कॉन्फिडेंस मूव अची सघे थो, उते पंजाब में घबराइण शुरू कयो इमरान खान। स्पीकर जे ख़िलाफ़ अदम एतमाद थी सघे थो, उते बि हुनखे घबराइण शुरू कयो। संदसि ख़िलाफ़ नो कॉन्फिडेंस मूव अची सघे थी, उते बि हुनखे घबराइणो आहे। सो हाणे हू परेशान ई आहे त आख़िर हू रस्तो कहिड़ो वठे। गवर्नर राज त चयो पर हू पंहिंजो सिर बचाए। तो आउं सम्झां थो त इमरान खान जा सबूरा रस्ता बंदि थी चुका आहिनि, सवाइ इन जे जो हू सरेंडर करे, हू इस्तीफ़ा ॾे या नयूं इलेक्शंस कराए, जंहिंजो मुतालबो अवामी मार्च में बिलावल भुट्टो बार करे रहियो आहे। तो इमरान खान वटि ॿियो को बि रस्तो कोन बचियो आहे, न गवर्नर राज जो रस्तो बचियो आहे, न हिते पंहिंजी हुकूमत खे बरक़रार करे रखण जो रस्तो बचियो आहे। सिर्फ़ ऐं सिर्फ़ हुन रस्तो बचियो आहे, उहो आहे इस्तीफ़ा जो। अच्छा ज्ञानचंद साहब, जेके नयूं चूंडूं अवां ॻाल्हि कयो था पिया, त नयूं चूंडूं उन में सिंध बि शामिल आहे, सिंध में बि सूबाई हुकूमतुनि में चूंडूं थींदियूं, सूबाई सीटुनि ते चूंडूं थींदियूं, या नयूं सीटूं फ़क़ति क़ौमी असेंबली, नयूं चूंडूं फ़क़ति क़ौमी असेंबली लाइ अवां चओ था पिया? ॾिसो, इमरान खान ॿियनि असेंबलियुनि जो फ़ैसिलो नथो करे सघे। इमरान खान पंहिंजी ज़ात जो फ़ैसिलो करे सघे थो, संदसि हुकूमत जो फ़ैसिलो करे सघे थो। सो हू त उहो फ़ैसिलो करे सघे थो न। बाक़ी सिंध आहे या उनजो फ़ैसिलो असीं कंदासीं, पीपल्स पार्टी कंदी न। इमरान खान खे त इमरान खान जो वटि ऑप्शन सिर्फ़ ऐं सिर्फ़ इहो आहे त उहो असेंबली टोड़े, संदसि नेशनल असेंबली टोड़े ऐं पाण। ठीक है मोहम्मद खान अबड़ो साहब, हाणे अव्हां जो तजियो छा थो चवे, जेका सूरत हाल आहे, जेको टाइमिंग आहे, महीने खां पोइ रमज़ान अचण वारो आहे, 23 मार्च ताईं चवनि था पिया त को रिन्यूएशन थियणी आहे क़ौमी असेंबली जी। मुख़्तसिरन ॿुधाइजो, अव्हांखे लॻे थो पियो त बजट खां पहिरियां इमरान खान वेंदो या बजट अव्हांखे पेश थींदे नज़र अचे थी? मुख़्तसिरन ॿुधाइजो, असां आख़िरी में। सिद्दीक फारूक साहब जे ॻाल्हि मां जेको लॻो, हे जेकॾहिं ॿिया ऑप्शन इस्तेमालु कंदा ऐं इमरान खान जे ख़िलाफ़ जेकॾहिं अदम एतमाद जी तहरीक नथा पेश कनि, स्पीकर जे ख़िलाफ़ था पेश कनि, त पोइ जेकॾहिं नाकाम थी थिए त हू सेफ आहे। जे उहा कामयाबु थी वञे त ॿिए ॾींहुं असेंबली टोड़े छॾींदो, ॿिए ॾींहुं ते उहो असेंबली टोड़े छॾींदो। अव्हांखे लॻे थो पियो? मूंखे ईअं थो लॻे, इन करे हिननि खे जेकॾहिं का तहरीक पेश करणी आहे त सिधो तो वज़ीर आज़म जे ख़िलाफ़ पेश कनि। ऐं बाक़ी हेॾा होॾा वेंदा त उहो वक़्तु हींअर कोन्हे को। अगरि हेॾा अपोज़िशन हेॾा होॾा वेंदी त उनजो वक़्तु कोन्हे। वॾी महिरबानी मोहम्मद खान अबड़ो साहब, ज्ञानचंद साहब, सिद्दीकुल फारूक साहब, ऐं टिनि मौज़ूअ महिमान जी वॾी महिरबानी। नाज़रीन, अव्हां पीपल्स पार्टी नून लीग जो मौक़े ॿुधो, हुन चवणु आहे त सिद्दीकुल फारूक, बिल्कुलु सिद्दीकुल फारूक साहब, त 3-4 ऑप्शन ईअं बि थी सघे थो पियो त अदम एतमाद जी तहरीक सभ खां पहिरियां स्पीकर क़ौमी असेंबली जे लाइ जमा कराई वञे, ऐं उहा क़ौमी असेंबली वारी जेका स्पीकर जे ख़िलाफ़ जेका अदम एतमाद जी तहरीक हूंदी, उहा वोटिंग थींदी, उन में को शे ऑफ हैंड्स न थींदो। ऐं ॿियो ऑप्शन पंजाब असेंबली लाइ आहे, त पंजाब जे CM जे लाइ अदम एतमाद जी आणे सघे थी अपोज़िशन। ऐं टियों ऑप्शन वज़ीर आज़म ख़िलाफ़। हाणे ॾिसणो इहो आहे त अपोज़िशन जो इहो को फ्रेमवर्क आहे, इनखे अमली शक्ल करे थी अचे। हिते प्रोग्राम में वक़्तु थियो आहे नंढी साई जो, ऐं साई खां पोइ असां जॾहिं हाज़िर थींदासीं त सिंध में का गाय माल में का चमड़ी जी बीमारी वधे पई, उन ते तफ़सीली ॻाल्हाईंदासीं। सिंध हुकूमत हिन वक़्तु छा पई करे, गाय माल में इहे का बीमारी आहे, इन जा सबब कहिड़ा, उन ते ॻाल्हाईंदासीं। पर पहिरियां वठो था नंढी साई, ऐं साई खां पोइ प्रोग्राम में ॿीहर हाज़िर थींदासीं।
नज़री प्रोग्राम एक दफ़ो ॿीहर तव्हांखे भली कार सिंध जे गाए माल में त हिकु लिम्पी बीमारी नाले जेको वायरस आहे उहो तमामु तेज़ी सां फैलिजी रहियो आहे। खैरपुर बीरपुर ख़ासि नौशहरो ऐं सिंध जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि में इहो वायरस गऊंनि खे तमामु तेज़ी सां मुतासिर कयो आहे। हींअर हिकु इतला आहिनि त सव जी तादाद में गऊं चौपायो माल ख़ासि करे गऊं इन में इन जो मुतासिर थियो आहिनि। हुकूमत इन हवाले सां छा पई करे, हीउ वायरस आहे छा, हीउ फैलिजे कीअं पियो, ऐं इन वायरस जे मुतासिर जेके जानवर आहिनि छा उनजो खीर ऐं गोश्त पिणु खाइण लाइ नुक़सानकार आहे। अॼु प्रोग्राम जे हिसे में इन ते ॻाल्हाईंदासीं। ऐं असांखे प्रोग्राम में जॉइन कयो आहे सिंध जे लाइफ स्टॉक जे वज़ीर जनाब बारी पिताफ़ी साहब, ऐं उन सां गॾोगॾु हिन बीमारियुनि जो माहिर हूंदो जनाब डॉक्टर अहमद नवाज़ तुनियो साहब। पिताफ़ी साहब, अव्हां खां प्रोग्राम जो आगाज़ पिया कयूं त पहिरियां इहो ॿुधाइजो त हुकूमत इन वायरस खे कीअं पई ॾिसे, अव्हां वटि का वैक्सीन आहे, अव्हां इन जी ट्रीटमेंट करण लाइ हिन वक़्त ताईं छा कयो आहे? ॾिसो, जहिड़े तरीक़े सां असां वटि कोविड-19 फैलियो ऐं कोविड-19 जी पहिरें का बि वैक्सीन हिते अवेलेबल न हुई ऐं कोविड-19 जी वैक्सीन त पूरी दुनिया में अवेलेबल न हुई, पर हीउ जेको वायरस आहे जेको जानवरनि में फैले पियो, लंपी स्किन डिज़ीज़ वायरस आहे। ऐं हीउ लंपी स्किन डिज़ीज़ वायरस, छो त वायरसिस जेके बि आहिनि उन जा तव्हां वैक्सीन ॿाहिरियां एसि ताईं इम्पोर्ट नथा करे सघो जेसि ताईं ड्रैप उनखे रजिस्टर नथी करे, जेसि ताईं फेडरल गवर्नमेंट ऐं उहा जो एनिमल हस्बेंड्री जेको कमिश्नर आहे उहो जेसि ताईं उनजी नथो ॾिए। इन जे करे असां वटि हीअ बीमारी जामशोरे में नवंबर में पहिरियों केस आयो ऐं नवंबर में ई असां गवर्नमेंट सां ॻाल्हायोसीं ऐं उनखे चयोसीं त हीअ बीमारी अची आहे, तव्हां महिरबानी करे हिन जे लाइ का पॉलिसी डिक्लेयर कयो। ऐं उन वक़्तु हू पॉलिसी का डिक्लेयर न करे सघिया ऐं हाणे इहा बीमारी जामशोरे मां निकिरी सिंध जे कुझु ज़िलनि में, कराची में ऐं तव्हांजी साउथ पंजाब में फैलिजी चुकी आहे। पर आउं हिकिड़ी शइ ज़रूरु ॿुधाईंदो हलंदुसि त माण्हुनि में हिकिड़ो डपु अची वियो आहे ऐं छो त असां काफ़ी अर्से खां वठी फेडरल गवर्नमेंट ते इहो ज़ोर पिया ॾियूं, मिनिस्ट्री ऑफ नेशनल फूड सिक्योरिटी वारनि ते ऐं एनिमल हस्बेंड्री वारनि ते इहो ज़ोर पिया विझूं त तव्हां महिरबानी करे हिन खे नोटिफाई कयो ताकी असां ॿाहिरियां वैक्सीन हिन जा इम्पोर्ट करे सघूं ऐं उनजो इलाजु करे ऐं उन सां गॾोगॾु असीं इहो डिक्लेयर करे सघूं, एमरजेंसी का डिक्लेयर करे सघूं ताकी उनजो को तदारुक थी सघे। बाक़ी जेके पहिरें फार्म हुया उन्हनि फार्म्स ते हिन जो मॉर्टिलिटी जेको रेट आहे उहो तमामु घटि आहे ऐं हिन में जानवरनि खे फोड़ा थियनि था, उन्हनि खे बुखार थिए थो, टेम्परेचर थिए थो, त इन्हनि सभिनी जेके अलामतूं आहिनि इन सां इकोनॉमिकल जेको आहे तव्हांजो लॉस ज़रूरु आहे, फार्मर जो लॉस ज़रूरु आहे, जानवरनि जो लॉस थिए थो, पर इहा ज़ोनोटिक बीमारी न आहे, इहा जानवरनि खां माण्हुनि में कोन फैलिजे। अच्छा, जानवरनि खां माण्हुनि ताईं कोन थी पइजे। अच्छा पिताफ़ी साहब, अव्हां चओ त नवंबर में पहिरियों केस आयो हो ऐं हींअर असां ॻाल्हायूं पिया मार्च में, त हिन वक़्त ताईं अव्हां जे रिकॉर्ड मुताबिक़ केतिरा जानवर मुतासिर थी चुका आहिनि, अव्हां वटि छा रिकॉर्ड आहिनि? ॾिसो, कुझु फार्म्स आहिनि जिन ते कंहिं ते हिकिड़ो जानवर, कंहिं ते ॿ जानवर, कंहिं ते 3 जानवर उन्हनि जो लॉस थियो आहे। हीअ बीमारी घणे भाङे जेके एक्ज़ॉटिक जानवर आहिनि असां वटि, जीअं ऑस्ट्रियन फ्रीजन आहे, जर्सी आहे, अहिड़े क़िस्म जूं कुझु ॿियूं ब्रीड्स आहिनि जेके ॿाहिरियां इम्पोर्ट कयूं वञनि थियूं, उहे ॿाहिरां ई जानवर हीअ बीमारी, हीअ वायरस खणी आया आहिनि ऐं हाणे उहो वायरस असां वटि फैलिजे पियो। बुनियादी तौर ते हीअ वायरस 100 साल पुराणो आहे। ख़ासि तौर ते अफ्रीका जा जेके मुल्क आहिनि उन्हनि मुल्कनि में हीअ, साउथ अफ्रीका में, ज़िम्बाब्वे में, बोट्सवाना में, ज़ैम्बिया में, उन्हनि इलाइक़नि में हीअ तमामु घणो फैलियल आहे। ख़ासि तौर ते असांजे जेके पाड़ेसरी मुल्क इंडिया में बि कुझु अर्से खां वठी हीअ पायो वञे थो पियो, जंहिंजे करे असांखे ख़दशा हुया त इंडिया में जेकॾहिं इहो वायरस आयो पाकिस्तान में फैलिजी सघे। ठीकु आहे। अच्छा पिताफ़ी साहब, जेका अव्हां ॻाल्हि कई त वैक्सीन जे हवाले सां, त अव्हां जिन मुल्कनि जो ज़िक्र पिया कयो ऐं पाड़े वारे मुल्क में बि अव्हां चओ पिया त इहो वायरस थियो, उते भला वैक्सीन उते अवेलेबल आहे, उते मिले पई? जी बिल्कुलु, वैक्सीन अवेलेबल आहे, पर जेसि ताईं, छो त हीअ जेके वायरस आहिनि उहे तव्हां पंहिंजे मुल्कनि में ईअं इंट्रोड्यूस नथा करे सघो जेसि ताईं उते का बीमारी पाई नथी वञे। असां हितां सैंपल मोकिलिया फेडरल गवर्नमेंट खे, उन्हनि उहे चेक कया आहिनि, चेक करण खां पोइ उन्हनि पाण नोटिफाई कयो आहे त इहा बीमारी वाक़ई हिते पाई वञे थी। हाणे ज़रूरत इन अमल जी आहे त ड्रेप जेको आहे उहो हिन जो जेको आयल वैक्सीन आहे उनखे रजिस्टर करे पाकिस्तान में ताकी असां ॿाहिरियां इम्पोर्ट करे सघूं ऐं उनजी इजाज़त ॾे ॿाहिरियां इम्पोर्ट करण जी। उन्हनि पॉलिसी बि ॾेई छॾी आहे, असां टास्क फोर्स ठाहे छॾी आहे ऐं असां हिन हिकिड़ो वायरस आहे शीप पॉक्स जे नाले सां,
पॉक्स जेको जो जेका वैक्सीन आहे छो त उहा जनरल वैक्सीन आहे उहा बि हिन ते कारआमद साबित थिए पई। ऐं शीप पॉक्स ख़ुशकिस्मती पाकिस्तान जी इहा आहे त पंजाब में उनजी प्रोडक्शन शुरू थी वई आहे। त असां पंजाब वारनि खे तव्हां महिरबानी करे इहा ॾियो त असां इनिशियली हिनखे अप्लाई कयूं ऐं उनखां पोइ इन टेस्ट करे सघूं अगरि इन ते उहो करामत साबित थिए थी त सजा नथी करे सघूं। अच्छा अहमद नवाज़ तुनियो साहब, डॉक्टर साहब अवां मूंखे ॿुधो पिया, मुंहिंजो आवाज़ अवां ते अचे पियो? डॉक्टर अहमद नवाज़ तुनियो साहब, अगरि अवां मूंखे ॿुधो पिया त अवां पंहिंजो माइक ऑन कजो त जीअं असां अवां सां हिन बीमारी जे बारे में ॼाण हासिलु करे सघूं। अच्छा असांजो राब्तो नथो थिए डॉक्टर अहमद नवाज़ सां, जीअं असांजो राब्तो बहाल थींदो असां उन वारे सां पुछंदासीं। अच्छा पितावी साहब, हिकु अव्हां ॻाल्हि कई त अव्हां नवंबर में इतला ॾिनो वफ़ाक़ी हुकूमत खे त उहो इन हवाले सां अव्हां केस डायग्नोस थियो ऐं अव्हां इतला ॾिनी। हिन वक़्तु ताईं फेडरल गवर्नमेंट सां अव्हां जी का लिखपत थी आहे? फेडरल गवर्नमेंट इन हवाले सां अव्हांखे कहिड़ो जवाबु ॾिनो आहे त हू छा पई करे, हिन जो तदारुक कीअं थींदो इन तमामु मामले जो? बिल्कुलु फेडरल गवर्नमेंट पहिरें थोरी सुस्ती कई, पर फेडरल गवर्नमेंट उनखां पोइ हितां सैंपल कलेक्ट कया ऐं सैंपल कलेक्ट करण खां पोइ हीअ जेको लंपी स्किन डिज़ीज़ वायरस जेको आहे इहो डायग्नोस थी वियो आहे। हाणे जॾहिं हीअ डायग्नोस थियो आहे त फौरी तौर ते उन्हनि नोटिफाई कयो आहे ऐं उनजो उन्हनि तरीक़ेकार बि ॾिनो आहे त हिनखे कीअं हैंडल कजे, छो त हीअ बीमारी घणे भाङे ब्लड टू ब्लड ट्रांसमिशन में फैलिजे थी ऐं ख़ासि तौर ते जेके मॉस्किटोज़ आहिनि, फ्लाइज़ आहिनि, मक्खियूं आहिनि, उहे जानवर हिकिड़े जानवर खे कटे वरी ॿिए जानवर ते वेहनि थियूं ऐं उन्हनि खे कटनि थियूं, जंहिंजे ज़रिए हीअ वायरस फैलिजे थो। उनजे लाइ जिते जिते हीअ बीमारी आई जन फार्म से आई, असांजी टीमूं अॻु में ई ठहियल हुयूं, उहे उन्हनि जानवरनि खे क्वारंटाइन कनि पिया ऐं उते स्प्रे बि कराइनि पिया मॉस्किटोज़ जा, फ्लाइज़ जा, ऐं उते जी फार्म्स खे हाइजीनिक बणाइण जे लाइ जेको तरीक़ेकार आहे उहो सभु कनि पिया उते। अच्छा डॉक्टर अहमद नवाज़ तुनियो साहब, अवां मूंखे ॿुधो पिया? अच्छा असां अच्छा पितावी साहब, हाणे इहो ॿुधाइजो त जेकी मालवंद माण्हू, जेकी भाॻिया माण्हू जिन जो हिन वक़्तु ताईं जेको नुक़सानु थी चुको आहे जानवरनि जो, बक़ौल अव्हां जे नवंबर में पहिरियों केस साबित थियो, उन हवाले सां हुकूमत का पॉलिसी ठाही आहे? सिंध हुकूमत उन्हनि जो तदारुक कीअं कंदी, उनजी सहायता कीअं कंदी, उन्हनि खे रिलीफ कीअं ॾींदी? छाकाणि त जानवर असां वटि कुझु अहिड़ियूं बि इतला आहिनि त कुझु जानवर जो हिकिड़ो वॾो तादाद हिन मां मुतासिर थी मरी बि चुको आहे। ॾिसो, वॾो तादाद असां कोन था चई सघूं। बहरहाल कुझु फार्म्स ते हिन जो मोर्टेलिटी रेट घटि आहे, कुझु फार्म्स ते 1 जानवर 2 जानवर 3 जानवर मुआ आहिनि ऐं हाणे उनजी छो त ट्रीटमेंट हले पई, जहिड़े तरीक़े सां तव्हां कोविड-19 जी का ट्रीटमेंट कोन्हे, उनजी सिर्फ़ु वैक्सीनेशन आहे ऐं वैक्सीनेशन खां पोइ बि उहो कोविड-19 माण्हुनि खे थियो वञे। इन तरीक़े सां हिन जी वैक्सीन आहे ऐं वैक्सीन एसिताईं असां पाकिस्तान में नथा घुराए सघूं, को नओं वायरस तव्हां इंट्रोड्यूस नथा कराए सघो जेसिताईं ड्रेप उनखे रजिस्टर न करे, फेडरल गवर्नमेंट उनजी इजाज़त न ॾिए। ऐं उन सिलसिले में हाणे फेडरल गवर्नमेंट इजाज़त ॾिनी आहे। हाणे असीं एमरजेंसी असां लागू कई आहे ऐं असां इंशाअल्लाह जल्दी कोशिशि कंदासीं त ॿाहिरियां उनजी वैक्सीन घुराए वठूं। बाक़ी उनजो इलाजु इहो ई आहे त जेकॾहिं उनखे फोड़ा थियनि था, इन्फेक्शन थिए थो, त उनजे लाइ एंटी इंफ्लेमेटरी या एंटीबायोटिक्स जेके मेडिसिन्स आहिनि उहे उन्हनि खे ॾींदा आहियूं ऐं जेकॾहिं टेम्परेचर थिए थो त टेम्परेचर उनजो डाउन रखण जे लाइ उनखे मेडिसिन ॾींदा आहियूं ऐं इन जो टाइम पीरियड तक़रीबन 28 ॾींहंनि जो आहे ऐं 28 ॾींहंनि में जानवर वरी पंहिंजो पाण ठीकु थियो वञे। अच्छा पितावी साहब, हाणे जेके जानवर जेके मुतासिर थिया आहिनि त लाइव स्टॉक जूं टीमूं छा इन ॻाल्हि ते अमल दरामद कराइनि पियूं त उहे जानवर घटि में घटि जिन्हनि वाड़नि में आहिनि, जिन्हनि फार्म में आहिनि, उन्हनि खां उनखे अलॻि कयो वञे त जीअं ॿिया के जानवर सन उहे हिन मां मुतासिर न थियनि? छाकाणि त हीअ जेको वायरस आहे उहो फैलिजे पियो, ॿियनि जानवरनि मां फैलिजण वारो जानवर आहे, वायरस आहे जीअं कोविड-19 हुयो। बिल्कुलु अव्हां सही था चओ, हीअ मॉस्किटोज़ जे ज़रिए, फ्लाइज़ जे ज़रिए फैले पियो। असां उन्हनि भाॻियुनि में जागृता पैदा कयूं पिया, असां एमरजेंसी लॻाए छॾी आहे। मुंहिंजा ऑफिसर्स उन्हनि खे चयो आहे त उहे मुख़्तलिफ़ चैनल्स ते मीडिया ते वञनि, माण्हुनि खे ॿुधाइनि ऐं असां जेके टास्क फोर्सूं ठाहियूं आहिनि ऐं उहे टास्क फोर्सूं जिले लेवल ते बि ठाहियूं आहिनि जेके फार्मर्स वटि वञनि पियूं। इन्हनि जानवरनि खे न सिर्फ़ु असांखे मेडिसिन ॾियणी आहे, वैक्सीन ॾियणी आहे, इन्हनि खे एंटीबायोटिक्स ॾियणियूं आहिनि, एंटी इंफ्लेमेटरी मेडिसिन्स ॾियणियूं आहिनि, पर इन्हनि जानवरनि खे उन्हनि खे भाॻियुनि खे चयो आहे त ॼारियूं ॾेई करे मच्छरनि खां बचायो
ताकि जंहिं जानवर खे इहो वायरस लॻे थो उनखे क्वारंटाइन करे जारी हणी उनखे मुकमल तौर ते बीमारी उनखे अलॻि कयो वञे थो पियो। ऐं सिंध हुकूमत इन कोशिश में आहे त वफ़ाक़ी हुकूमत जे सहकार सां तमामु जल्दी वायरस जी जेका वैक्सीन आहे उहा सिंध में बरामद करे ऐं जेके मुतासिर जानवर आहिनि उन्हनि खे वैक्सीन कयो। वॾी महिरबानी बारी पेतावी साहिबु। असां मुसलसल कोशिशि कयोसीं त हिन बीमारी जेको माहिर आहे हिन बीमारी को ॼाणो आहे डॉक्टर अहमद नवाज़ तुनियो साहिबु, उन खां मौक़ो वठूं ऐं बुनियादी ॼाण अवां ताईं पहुचायूं, पर डॉक्टर अहमद नवाज़ साहिब सां असांजो कम्युनिकेशन गैप रहियो, शायदि हुन सां सिग्नल्स जो मामिलो हुयो, असां हुनजी ॼाण इन जे हवाले सां न थी सघी। असां कोशिशि कंदासीं त इन बीमारी ते हिकिड़ो ॿियो प्रोग्राम कयूं ऐं हिकु बुनियादी ॼाण आहे ऐं वधीक इन बारे में जेका रिसर्च पई थिए दुनिया में बीमारी किथे किथे फैली आहे, इन जा काज़ कहिड़ा आहिनि, उहो उन ते ज़रूरु कंदासीं। पर हिते प्रोग्राम जो वक़्तु पंहिंजी पुॼाणी ते पहुचे थो। असद मुमताज़ रिटरी इजाज़त सदाईं गॾु।